ऑल प्राइमरी टीचर एसोसिएशन सिटी शिकारपुर गुज़िरियल तारीख़ 11/1/2023 पेटे एलिफ सिटी शिकारपुर जी गॾिजाणी गवर्नमेंट बॉय प्राइमरी स्कूल लकीदर में थी गुज़री, जंहिंजी सदारत फ़हीम अख्तर सुमरो सदर पेटे एलिफ सिटी शिकारपुर जन कई। कार्रवाई की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। गॾिजाणी में पेटे एलिफ सिटी शिकारपुर के उहदेदारनि ऐं वर्करनि कमेटी के मेंबरनि शिरकत कई। गॾिजाणी में ताज़ो प्राइमरी उस्ताद के PhD मां HSC प्रमोशन थींदड़ ऐं अपग्रेडेशन थींदड़ उस्तादनि खे मुबारकबाद ॾिनी वई ऐं तनज़ीमी उहदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी वई। उन्हनि जी कोशिशुनि सां उस्तादनि खे प्रमोशन ऐं अपग्रेडेशन मिली सघी। उन खां पोइ पेटे एलिफ सिटी शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी निसार अहमद खान पठान HSC प्रमोशन थियण ते ख़ाली थियल जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते मुतफ़िक़ा तौर ते मोहम्मद अकरम अबड़ो के सिटी शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी, मोहम्मद अली पठान के सीनियर नायब सदर ऐं मेहर अली जमाली के डिप्टी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। उन खां पोइ नए चूंडियल उहदेदारनि खे हलफ़ खणायो ऐं मुबारकबाद ॾिनी वई।